हिकिड़ो हमरा हिकिड़े जेको सो वठी आयो मुर्गी वठी आयो मुर्गी वठी घरवारी खे ॾिनई चई हाणे हीअं कर हीअ बनाए त आऊं अचां थो पाऊं आऊं थोरो बाज़ार ॻोठ में जा फिरी पाऊं अचां थो हिनखे बना हमरा जी घरवारी मुर्गी जेको सो बनाई मुर्गी के वॾे कोठे थाली में रखे एॾा जोत ॿारण जो मसाला वग़ैरह खणण जो ओॾा तयारी कई तेसि ॿिलीअ जी झड़पनी मुर्गी मथे धोको खणी ॿिली खे ऐं ॿिली भॼी वई और वरी जेको आहे ॿिली हिरी वई वरी हेॾा माई कम लॻी का ॿिली वरी पुॼी वई पुॼी जेको हाणो पोइ त ॿिली मुर्गी खणी हली वई सॼी मुर्गी खणी हली वई माई अफ़सोस से हथ मलिया हमरा आयो कुटी तो हमरा सख्त अल्लाह पना दे अजकल मामलो बे नमूने अजकल डोरी माई जी हथ में असा जो कल्चर ये ना है बहरहाल ये हो ठीक है पर हु हमरा डोरी हो जे हथ में सख्त माई के जबरदस्त ड्रप जे हाणे हमरा आयो कुटी तो कजे छा माई ॾिठो ॾिठी कुटाए ॾिया ॿिली थी पर ॿिली जो कम त करणो पवंदो हाणे माई मसालो कुटण वारो हाणे त मिक्सी अची वई मसालो माए विधो ऐं पुराणे टाइम में हाणे अञा बि पयूं हलूं उखरी मूसली जो मोरी जो छा मोरी सिंधी में मोरी जो घाटी में मूसली जो वॾी हेॾो लकड़ हूंदो उहो खणी माई विठी घटी मथे ॿिली त हेॾे हलंदी थोरी देरि ताईं फिरा ॾेई घटी में वणंदो मथे ईअं मोरी मथे वञे ॿिली रखी मोरी मथे में लॻी ॿिली वीचारी ॿिटाऊं रखी ॿिली मरी वई माई ॾिठो हाणे बचण जो रस्तो त मूंखे मिली वियो फौरन उथी जो ॿिली जी खल लाहे वॾे कोठे थाली में रखी माण्हू ईंदो पुछंदो मुर्गी किथां मुर्गी किथां हुई हमरा ईंदो पुछंदो हॾा भॼंदो फटाफट ॿिली खे रधे ठाहे छोरो समझदार हो हुनजो माई जो हुन मुड़ुस जो छोरो हिकिड़ो समझदार सॼो माजरो ॾिठई पई जे अम्मा वटां मुर्गी ॿिली खणी वई अम्मा ॿिलीअ खे मारी ऐं खल लाहे ॿिली पई रधे ऐं बाबो त मुर्गी ॾेई वियो छोरे सॼो माजरो ॾिठो पई मदरसे ईंदो वेंदो अञा हो न पियो पर सम्झो पिए त मुर्गी हलाल ॿिली हराम खाइण सम्झो पिए हा थोरी देरि खां पोइ हमरा ॻोठ मां फेरो ॾींहुं पाऊं वरी आयो पाऊं जॾहिं वरी आयो त चई मानी तयार आहे माई चयो मानी तयार फौरन ॿिली जो साग विझी थाली में वट में मानी वञी अॻ में रखियईं छोरे नियारे हाणे कीअं कजे मसलो फसी वियो हीअ मुंहिंजो फसियो मसलो फसी वियो चई जे ॻाल्हि तो करियां त अम्मा थी मार खाए बाबे खे ॻाल्हि तो करियां त अम्मा थी मार खाए ऐं नथो ॻाल्हि करियां त बाबो हराम थो खाए ॻाल्हि थो करियां त अम्मा थी मार खाए नथो ॻाल्हि करियां त बाबो ॿिली थो खाए पर अम्मा मार खाए त खाए बाबो ॿिली खां त बचे बाबा ॻाल्हि सुणे छा मामलो हीअं थियो ॿिली मुर्गी वारी ॿिली खणी हाणे मुर्गी खणी त ॿिली मए आहे हमरा खां सख़्तो बहरहाल वो जेको बि ख़िदमत थी हूंदी पर मुंहिंजे ॻाल्हि करण जो अर्ज़ु हिकिड़ो कारण ही हो जो मुहबत जो असीं दावो करियूं था इन खां अॻिलो जेको लफ़्ज़ आहे चवां थो त जमात थी गावड़जे ऐं नथो चवां त फर्ज़ थो रहियो वञे ऐं चओ छा कजे फर्ज़ था कजे त वो दुरूद पढ़ो
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह। सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह। असीं सब मुहिब्बीन वेठा आहियूं, मुहब्बत करण वारा वेठा आहियूं। मुहब्बत तमाम जबरदस्त वॾी माना रखण वारो लफ़्ज़ आहे। जेकॾहिं मुहब्बत जो दावो करियूं था त पोइ सख़्तियूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं। शाह साहब फरमाए थो, दोस्त खुहाए दादला तो मुहिब माराए, खासन खलीलन खे सख़्तियूं सहाए। अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे, इन्हीं मंझ आहे का उन्हीं ॻाल्हि इसरार जी। सुभान अल्लाह। लफ्ज़ मुहब्बत जे अंदर जबरदस्त रुमूज़ भरियल आहिनि, जबरदस्त असरार भरियल आहिनि, जबरदस्त ॻाल्हियूं भरियलूं आहिनि। लफ्ज़ जेकॾहिं मुहब्बत मथे असीं सम्झी मुहब्बत खे ऐं पोइ मुहब्बत जी तक़ाज़ा जे मुताबिक़ अमल कंदासूं त पोइ इहो लफ्ज़ वॾो बामाना आहे। छा फरमाए थो, मुहब्बत जी मैदान में तूं गुॾी पो काहे, सांगो पंहिंजे सिर जो छॾ लाहो थी लाहे, इश्क नांग आहे जंहिंजी ख़बर खाधन खां पवे। मुहब्बत जो दावो कंदासूं त पोइ मुहब्बत जा तक़ाज़ा वधी वेंदा हलिया, मुहब्बत जूं घुर्जूं वधी वेंदियूं हलियूं। इहो घुर्जूं एतिरे तक वधी वेंदियूं, एतिरे तक वधी वेंदियूं जो इहा मुहब्बत सिर्फ़ जेको आहे पैसा न, मुहब्बत मथो बि घुरी सघे थी। मुहब्बत कूड़ी मुहब्बत न, सच्ची मुहब्बत उहा मुहब्बत जेका जबरदस्त सच्ची ऐं हक़ीक़ी मुहब्बत हूंदी आहे। हक़ीक़ी मुहब्बत दुनिया वारी न, दुनिया वारी मुहब्बत खे हक़ीक़ी मुहब्बत चई नथो सघिजे। हक़ीक़ी मुहब्बत सिर्फ़ रब सां थींदी आहे, सुभान अल्लाह, ख़ालिक़ सां थींदी आहे, मालिक सां थींदी आहे, उन रब करीम सां थींदी आहे, रब्बुल आलमीन सां थींदी आहे। जंहिं असांखे हर पल, जंहिंजा एहसान असांखे घेरियल आहिनि, जंहिंजूं नेमतूं असां मथे हर पल हज़ारनि जी तादाद में वसी रहियूं आहिनि, ऐं उहो रब असांखे जेको रिज़्क़ रसाईंदड़ आहे उहो सिर्फ़ रिज़्क़ रसाईंदड़ न आहे। जीअं सवेरे मौलवी मोहम्मद नवाज़ तक़रीर में चई रहिया हुआ, उहो रब सिर्फ़ रिज़्क़ न, इहो हवा बि असांखे उहो रब थो पुॼाए। सुभान अल्लाह। असांजी दिलि जी धड़कन मथे नज़र रहम जी रब जी आहे। जेकॾहिं रब तबारक व तआला जल शानहू असांजी दिलि मथां रहम ऐं करम जी नज़र हिकिड़े मामूली टाइम जे लाइ, मिंट जे 100वें हिसे जे लाइ जेकॾहिं हटाए त पोइ डॉक्टर चवंदो हार्ट अटैक थी वञे, हार्ट अटैक थी वञे, ख़बर ई कोन पई। हिकिड़े हमरा खे इहा तकलीफ़ थी, हॉस्पिटल में वञण खां पहिरीं पंहिंजे दोस्त खे फोन कयईं। उहो दोस्त जज हो, जज खे फोन करे चई त फलाणे हॉस्पिटल में आऊं मुंहिंजी एडमिट थियां थो, मूंखे ही हार्ट जी तकलीफ़ आहे, शायदि बाईपास थींदो, ऐं बाईपास थियण जे लाइ करे वधीक ख़र्च बि लॻे थो ऐं जान जे वञण जो बि ख़तरो आहे। इन लाइ करे महिरबानी करे उनजो को डॉक्टर खे तूं फोन कर, तुंहिंजो दोस्त आहे ऐं तूं जज आहीं। जी बिल्कुलु। उन वीचारे फोन कयो, हुन फोन कयो, हिन हमरा खे खणी हॉस्पिटल में विया, हुते हिन जो इलाज थियो, ऑपरेशन थियो, बाईपास सर्जरी थी, ऐं पोइ हू चङो थी वियो। जॾहिं रेडी रेड थी वियो, चङो थी वियो, तॾहिं घर पहिरीं वियो कोन, सिधो वियो हुन जज वटि। जज खे उठाणी करे चई तो मुंहिंजी यारी निभाई, तो फोन कयो ऐं डॉक्टर ॾाढो सुहिणे नमूने मुंहिंजो इलाज कयो ऐं जबरदस्त निगहबानी रखे। ऐं 5 ॾींहं हॉस्पिटल जे अंदरि दाख़िल होसि, ऑपरेशन खां अॻु में, ऑपरेशन खां पोइ मुंहिंजी जबरदस्त निगहबानी रखे, लगातार मूंखे पंहिंजी निगाह में रखे, ऐं जंहिं शइ जी, जंहिं दवा जी ज़रूरत पवंदी रही, उहा लगातार मूंखे जेको आहे उहा दवा पुॼाईंदो रहियो, जबरदस्त निगहबानी रखे। जज साहब तो फोन कयो, तुंहिंजो शुक्रियो अदा करियां थो।
जज जो भले तो मुझो शुक्रियो अदा कर। इन डॉक्टर तुझो 5 ॾींहं ख्याल रखियो हो, उन 5 ॾींहं ख्याल रखण जे करे उनजो कारण हो मुझो फोन। मूं फोन कयो ऐं डॉक्टर तुझो सिर्फ 5 ॾींहं ख्याल रखियो ऐं तूं मूं वटि भॼे थो शुक्रियो मुंहिंजो अदा करण आयो आहीं। उन रब जो ख्याल, उन रब जो शुक्र नथो अदा करीं जेको तुंहिंजी सारी उमिरि ख्याल रखंदो, तुंहिंजो ख्याल रखंदो रहे थो। तोखे जेका ज़रूरत उहो रब तबारक व तआला जल शानो पुॼाए थो। तुंहिंजी हर घुर्ज अल्लाह ताला पूरी करे थो। तोखे रिज़्क जी घुर्ज हुजे त रब रिज़्क पाक तोखे ॾे थो, ऐं तोखे पाणी जी ज़रूरत हुजे त पोइ पाणी पाक तोखे अल्लाह तबारक व तआला जल शानो अता करे थो। तोखे ऑक्सीजन जी ज़रूरत हुजे त ऑक्सीजन अल्लाह तबारक व तआला जल शानहू तुंहिंजो जेको रब आहे, मुंहिंजो रब आहे, आलमीन जो रब आहे, उहो तोखे ऑक्सीजन बि ॾे थो। हर शइ जेका तोखे घुर्ज हुजे उहो रब पूरी करे थो। ऐं अॼु खां न, जॾहिं खां तूं तुंहिंजी माउ जे पेट में सिरजो हुए तॾहिं खां तोखे उहा घुर्ज तुंहिंजी पूरी थींदी रहे थी। उनजो शुक्र बजा नथो आणी। तॾहिं त अल्लाह वारा फरमाइनि था, छा फरमाए थो, जॾहिं कर थियाम मूं साञाए सुपे ॾिन से, तॾहिं कर दिल जेतिरो वेर न विसरियाम, अंदर रूह रहियाम सजण ओता कूं। सुभान अल्लाह, सुभान वाह। या इहो उहो शुक्र अदा करणु आहे, उहो शुक्र अदा करणु आहे जो अल्लाह तबारक व तआला जल शानहू जीअं असांखे हिकिड़ी पल नथो विसारे, हिकिड़ी पल पंहिंजे रहम वारी नज़र असां मथां नथो हटाए त बाने खे बि हुअणु घुर्जे जो जॾहिं कर थियाम मूं साञाए सुपे ॾिन से, तॾहिं कर तिर जेतिरो वेल न विसरियाम, अंदर रूह रहियाम सजण ओता कोन करे। सुभान अल्लाह। मोहब्बत करणी आहे या न? बेशक। ॻाल्हायो, करणु खपे या न? बेशक। उहो रब असीं गले केॾां पिया फिरूं, कोई ख़बर न। असांजी मोहब्बतनि जा महवर अलाए किथे किथे आहे। रब ई रहम करे। वहदहू ला शरीक लहू, वहदहू ला शरीक लहू, जाथो चए ईअं तां मञ मुहम्मद कारणी निर्तो मजानी। कंहिंखे झुकाइण जी ज़रूरत न आहे। सुभान अल्लाह। ऐं मोहब्बत असांखे अल्लाह सां करणी आहे, मोहब्बत करणी आहे। इहो मोहब्बत जेकॾहिं मुसाफ़ जॻह ॾियो या मुसाफ़ जेको आहे सो उहो 6 फर्ज़ कोन रातो ख़बर आहे 6 फर्ज़ कहिड़ो ॿुधणु चाहियो था? ॻाल्हि डिघी थी वञे। जो मक़ाम पंहिंजो आहे, वेही वेरा गिन जो बेॾी ॿुधम हाल, तुंहिंजा धागा धूड़ बकलिया जागो टा ज़वाल, तन ॼाणी ॼटाऊं छॾियूं चोटा चङी चाल, वीचारा वजूद जी गन न कंहिंसां ॻाल्हि, नांगा थियो निहाल लिका फुणन लोक में। बेशक इहे असीं जिन खे ॾिसूं था न, टुटल फुटल कपिड़ा पातल, वीचारा के हाल में कोन्हे, असांजे पासे में जे विहनि त सम्झो हाणे ही परे वेठो त सही हो, नेड़ो छो वेठो, ॿेल में कपिड़ा भरिया पिया, पर कॾहिं कॾहिं इन गुजरनि में हीरो लिखियल हुजे। सुभान अल्लाह। लाल लिखियल हुजे। इन गुजरनि वारा कॾहिं कॾहिं अल्लाह खे एॾा महबूब हुन था, एॾा महबूब हुजनि था। क़यामत जो ॾींहुं हूंदो, हिकिड़ो हमरा हाज़िर थींदो हिसाब किताब जे लाइ। रब फरमाईंदो, मुंहिंजा बंदा तूं मुंहिंजो प्यारो बंदो आहे, तूं मुंहिंजो प्यारो बंदो आहे, यकीनन प्यारो आहे। तो नमाज़ूं पढ़ियूं आहिनि, तो रोज़ा रखिया आहिनि, तो ज़कातूं ॾिनियूं आहिनि, तो पंहिंजो सभु कुझु मुंहिंजे नाले मथे लुटायो आहे, पर आऊं तोखां नाराज़ आहियां, आऊं तोखां नाराज़ आहियां। या अल्लाह तूं मूंखां नाराज़ आहीं, कारण कहिड़ो आहे? मूंखां नाराज़ तूं कीअं आहीं? रब फरमाईंदो, मुंहिंजा बंदा आऊं तुंहिंजे घर मथे आयो हुअसि तो मूंखे पाणी कोन पीआरियो। सम्झ में ॻाल्हि अचे थी? मुंहिंजा बंदा आऊं तुंहिंजे घर मथे आयो हुअसि, तुंहिंजे घर आयो हुअसि तो मूंखे पाणी बि कोन पीआरियो, तो मूंखे मानी बि कोन खाराई। या अल्लाह तूं मुंहिंजे दर मथे आयो हुए, या अल्लाह तूं मुंहिंजे घर आयो हुए, तूं इन ॻाल्हियुनि जो मोहताज न आहीं। या अल्लाह तूं इन ॻाल्हियुनि खां बेपरवाह आहीं, तूं वहदहू ला शरीक आहीं, तुंहिंजो को बि शरीक न आहे, तूं रब आहीं, पूरे जहान खे पालींदड़ आहीं, रब्बुल आलमीन आहीं, तोखे इन जी ज़रूरत न आहे। रब फरमाईंदो, हा मुंहिंजा बंदा
तो वटि फलां टाइम फलां ॾींहुं फलां जो को जॻह मथे हिकिड़ो मुंहिंजो बंदो आयो हो, हिकिड़ो मुंहिंजो बंदो आयो हो। उहो बंदो उहो ज़ाहिर में तोखे ईअं लॻो थे जो उनजा कपिड़ा टुटल हुआ, उहो सफ़ा अबरे हाल में हो, उनखे तो धिको ॾेई रवानो करे छॾियो, उनखे तो सफ़ा उनखे को बि अहमियत कोन ॾिनी। मुंहिंजा बंदा उहो मुंहिंजो ख़ासि बंदो हो, उहो मुंहिंजो। पाण बि दुनिया में चवंदा आहिनि यार फलाणो माण्हू मूं तो वटि मोकिलियो हो, तो कमु कोन कयो, उहो माण्हू कोन आयो तो वटि आऊं आयो बसि, उहो माण्हू कोन आयो। कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि उहा चिठी, इनखे चिठी मथां सम्झे, मूंखे पाण सम्झे, मूंखे सम्झो बोल साहब आऊं तो मथे चिठी लिखां तो फलाणो कमु कर, इहो चिठी मथां सम्झे सैयद नूरुल्लाह सम्झे। ये चवंदा आहियो न, चवंदो मुंहिंजा बंदा उहो मुंहिंजो बंदो न हो, आऊं आयो हो। सुभान अल्लाह, वाह। यानी उन बंदे जी एॾी अहमियत आहे, तॾहिं छा फरमायो, वेही वेरा गिनजो मूं ॿिए ॾींहुं ॿुधमि हाल, उहो ॿियो ॾींहुं आहे, क़यामत जो ॾींहुं ॿियो ॾींहुं आहे। हिते हिन अॼोके ॾींहुं ख़बर नथी पवे इन बंदनि जी, इन दरवेशन जी अॼोके ॾींहुं ख़बर नथी पवे, इन जो हाल मालूम करणो आहे त ॿिए ॾींहुं वञणो पवंदो, उहो ॿियो ॾींहुं क़यामत जो ॾींहुं आहे। छा फरमाए थो, वेही वेरा गिनजो मूं ॿिए ॾींहुं ॿुधमि हाल, उन्हनि जा धागा धूड़ पकलिया, जागो टा सवाल, तनी ॼाणी जटाऊं छॾियूं, चोटा चङी चाल, वेचारा वजूद जी कन न कंहिं सां ॻाल्हि, नांगा थियो निहाल, नांगा थियो निहाल। इन ॻाल्हि मथे गौर करे, नांगा थियो निहाल, लिखा भुलनि लोक में, इन लोक में लिखियल फिरनि था। त किन किन मौलवियुनि खे असांजे उलमा खे इन दुर्वेशन जी अहमियत नथी हुजे। किन मौल साहब खे प्रेस वारा कपिड़ा पातल, अंतर लॻल, उलमा जो बि अदब करणु असांखे ज़रूरी आहे। असां वारा न, हिकिड़ो वरी ॿियो मौलवियुनि जो तबिको अलाह पनाह। बहरहाल ॻाल्हि खे शॉर्ट में पूरी भी करनी है। सो हज़रत शेख फरीदुद्दीन अत्तार रहमतुल्लाह ताला अलैह जे इलाके जो मौलवी हो, उहो साईं सां कॾहिं कॾहिं मिलण ईंदो हो। हिकिड़ो ॾींहुं मिलण आयो, वेठा हुआ कचारी मंझि, त कंहिं ख़ादिम मसालो पुछो, साईं इस्लाम जा रुकन घणा, इस्लाम जा रुकन घणा, इस्लाम जा रुकन ख़बर आहे घणा, सभिनी खे ख़बर आहे। काफ़ कलमो नून नमाज़ रहियो रखो खे रोज़न ज़यूं ॾियण ज़कात खे हियूं हज हलन, आहे न इस्लाम जा रुकन कहिड़ा आहिनि, कलमो नमाज रोज़ो हज ज़कात, 5 रुकन आहिनि। मसालो पुछो त मौल साहब चयो साईं 5 रुकन आहिनि। दुर्वेश चयो मौल साहब न 6 रुकन आहिनि, 6 रुकन आहिनि। मौल साहब जो क़िबला 5 रुकन आहिनि। हदीस शरीफ में फला हदीस ॾिसो, न मौल साहब 6 रुकन आहिनि। हाँ साईं मौलवी ॿई अड़ी पिया, मौलवी चए 5 रुकन आहिनि, साईं चए 6 रुकन आहिनि। फसी वई ॻाल्हि, साईं मौल साहब जो हदीसूं पेश कयूं, ऐं साईं चयो मौल साहब मूं वटि बि किताब आहे ऐं सबूत ॾियां थो, पर तूं ख्याल कर। मौलवी कावड़जी पियो, साईं ऐं शरीयत में दख़ल अंदाज़ी न करंदा कयो। हक़ीक़त बि आहे, शरीयत में अव्हांखे शरीयत जो इल्मु न आहे, शरीयत में अव्हांखे दख़ल अंदाज़ी न करणु खपे। अव्हां दुर्वेश पंहिंजो कमु करे, ॿेट अचे थो ॿेट मथे रुकंदा हुआ, उते फुकारो खाईंदा हुआ ऐं पोइ उतां वरी हलंदा हुआ। त उन ॿेट मथे मौल साहब जो जहाज़ अची रुकियो। हाणे उते हाजी सभु लही विया, हेॾा होॾा ॿेट समुंड जे विच में उते फिरिया पिए, फिरी ऐं वरी जॾहिं पाण तयारी की ॿेड़े वारनि, मौल साहब अॻो पंधु निकिरी वियो फिरण जे लाइ या कसा हाजत जे लाइ, केॾा निकिरी वियो हलियो ऐं ॿेड़ो संभालियो। बाबा रवाना थियो, रवाना थियो, ॿेड़ो हलियो, ॿेड़ो रवाना थियो। मौल साहब उते ई रही उन ॿेट मथे, मौल साहब रही वियो ॿेट मथे। हाणे ॿेड़ो हलियो वियो, मौल साहब वटि का शइ कोन्हे, सॼा सामान सारो जेको आहे जेतिरो सफ़र जो सामान सॼो ॿेड़े में रहियो। मौल साहब उहो ॿेड़ो निकिरी वियो, हाणे अकेलो ते बीठो। थोरो टाइम गुज़रियो, उञ लॻी, पाणी बि कोन्हे, बुख बि लॻी, अची परेशान थियो। अहिड़ी ज़बरदस्त जेको आहे थोरे थोरे आस्ते आस्ते कंदे बुख बि वधी, उञ बि वधी। हाणे मौल साहब जी हालत ख़स्ता थी वई। उते बसि रब खे ॿाॾाइण लॻो, रुअण लॻो, या अल्लाह हाणे त जान ख़तरे में, मरी वञ सले उन सुञ मंझि। हिते कोई इंसान जी वस्तरा ई कोन्हे नज़दीक में, कोई इंसान जो किथे जेको आहे सो ज़ात ई कोन थी वसे। ऐं वेंदुसि केॾां, उते परेशान पियो थिए, हैरान पियो थिए। तेसीं आवाज़ आयो, उहो होटल वारा फिरी फिरी मानी कोन था विकिणनि,
शहरन में किथे किथे फ्री खाने वाला है, कोई खाने वाला ऐसे में कंदे कोई मानी वारो अचे तो इसलिए हमरा अचे तो हमरा आयो नहीं आऊं मानी कर ठीक है ये आयो करीब आयो जी बैठा बोली मानी दे च मानी पैसा कढ कि पैसा आऊं हाजी आया छी हज तुझे ला पड़ो नमाजी आया नमाज तुझे ला पड़ो फला हे हो कई वस तसाला करे भीड़ियो पर हमरा न पियो मने जे पैसा दे मुंहिंजा पैसा रही विया जहाज में जहाज मूंखे छॾे हलियो वियो मूं वटि हिते को बि शइ कोन्हे खीचे में कोई शइ कोन्हे ऐं तोखे कीअं पैसा ॾियां पैसा आई कोन्हे तर चए ॿुध भला तूं नमाज़ तूं चईं थो नमाज़ी आहियां ऐं हाजी आहियां ऐं क़ुर शरीफ़ जो कारी आहियां आलिम आहियां हे सभु कुझु तुंहिंजे लाइ चई अल्लाह ताला हिकिड़ो ॿियो बि ज़रियो पैदा कयो कहिड़ो जंहिंमें सवाबु आऊं तोखे बख़्शे सघां थो झूंडे चाहे तोखे बख़्शियो मूं चई ईअं कोन हलंदो तूं ज़बान सां चए मूं बख़्शियो ईअं न नटे वञे त मौलवियुनि जो भरोसो न आहे लिखी ॾे हाणे कढियो कागज़ मौलवी साहिब लिखियो त मूं जेके बि उमिरि में नमाज़ूं पढ़ियूं आहिनि इन जो तमामु सवाब हिकिड़ो टाइम मानी जे बदिले हिन फ़क़ीर खे थो ॾियां लिखी साइन करे पर्ची ॾिनई हुन हमरा मानी खाराए हू हमरा रवानो थियो हाणे मौलवी साहिब चए भली मूंखे वठियो तूं कि तूं कंहिं वसंती में रहंदो हूंदे कंहिं शहर में रहंदो हूंदे चए न मुंहिंजो शहर परे तूं कोन पुॼंदे तूं हिते बि जहाज़ ईंदो तोखे खणी वेंदो हू हमरा दौड़ियो मौलवी साहिब पुठियां दौड़ियो खासो दौड़ियो त मौलवी साहिब खाधो थाबो हेठो किरियो हमरा भॼी वियो वरी ॿ टाइम गुज़रियो थोरो टाइम गुज़रियो वरी हुन हमरा जेको सो मौलवी साहिब खे वरी बुख लॻी वरी जॾहिं बुख उञ लॻी त वरी रब खे ॿाॾाई त वरी हू हमरा आयो ऐं वरी मानी खाराई हुनखे ऐं इन दफ़े हुनखां हज लिखाए वरितई ॿियो टक टियों टक क़ुर शरीफ़ जूं तिलावतूं लिखाए वरितई चौथों टक रोज़ा लिखाए वरितई पंजों टक ज़कातूं लिखाए वरितई पंज ई जेको वॾा रुकन इबादतूं आहिनि टोटल इबादतूं हुन मानी जे बदिले में 5 टाइम में लिखाए वरितई मौलवी साहिब उते बीठो त परे खां को जहाज़ हिंदुस्तान जो ॿियो बि आयो मौलवी साहिब बीठो त इहो जहाज़ अचे थो हाणे कपिड़ो खणी हीअं कई हुन वीचारो हाजी रही वियो कोन मौलवी साहिब खे 2 टे ॾींहं थी विया हाणे उन जेको सो नज़दीक आया मौलवी साहिब खे खयो मौलवी साहिब खे खणी अची बम्बई लाथो ऐं मौलवी साहिब हिते पंहिंजे हिंदुस्तान अची वियो हाणे मौलवी साहिब जे लाइ मुलाक़ात करण वारा सॼे इलाइक़े जा आया भई असांजे इलाइक़े जो ज़बरदस्त आलिम आहे ऐं हज करे आयो ज़बरदस्त नेक इंसान आहे हज करे आयो हलो मुबारक ॾेई पंहिंजो रवाज आहे सभु मुबारकूं ॾियण आया सॼे इलाइक़े जा माण्हू आया फ़क़ीर घर में वेठो वञे आयो कोन मां चयो साईं क़िबला मौलवी साहिब पंहिंजे इलाइक़े जो आहे हज करे आयो मां मुबारक ॾेई अचो चई मौलवी साहिब खे पोइ ॾींदासीं 2-4 ॾींहं गुज़रिया 10 ॾींहं घणा ॾींहं था करे मौलवी साहिब मौलवी बि रहम दिल हूंदा आहिनि फ़क़ीर न आयो मूंखे मुबारक ॾियण त आऊं तो हुते हलां मौलवी साहिब हली आयो फ़क़ीर जे झूपड़ी में फ़क़ीर जी कुटिया में आयो हुते वेठा मुलाक़ात थी साईं बि अॻिते वञी 2 कदम भरे मौलवी साहिब खे मुबारक ॾिनी विहारई इज़त सां विहारई सुठे नमूने ख़िदमत कयूं हाणे वेठा हुआ ॻाल्हि कंदे कंदे वरी उहो खादिम सिधो थी साईं मसालो पुछणो आहे ते पुछ फ़क़ीर ते इस्लाम जा रुकन केतिरा आहिनि मौलवी जो 5 आहिनि मौलवी छा जो 5 आहिनि दरवेश चयो मौलवी साहिब ईअं न करियो न चई छा अरे साईं तूं अॻे अड़ियो हुए मूंसां महिरबानी कर तूं इस्लाम शरीयत में इहो मसलो न कर चई न मौलवी साहिब जो न मौलवी साईं इहे 5 रुकन आहिनि साईं जो न 6 आहिनि हाणे हिते अड़ी पिया ज़बरदस्त अड़िया मौलवी चयो त पोइ मूंखे साईं हाणे किताब में कढी ॾिठा बिल्कुलु किताब में जाए मूं वटि सबूत आहे हिन जो किताब में जाए 6 रुकन आहिनि अवां चओ था 5 आहिनि न 6 आहिनि अड़ी बीरा साईं मौलवी साहिब जो त फौरन किताब खणी अचो अरे बा वाह फ़क़ीर सभु ॿाहिरि वञो मौलवी साहिब खे आऊं अकेलो ॾसींदुसि सबूत अकेलो ॾींदुसि अवां सभु ॿाहिरि वञो हाणे सभु खादिम फ़क़ीर फुकरा सभु ॿाहिरि विया मौलवी साहिब ऐं साईं 2 अंदरि रहिया फ़क़ीर दुर्वेश ऐं मौलवी साहिब 2 रहिया तॾहिं साईं किताब खयो पंहिंजो कोई हूंदो किताब क़ुर शरीफ़ या ॿियो को तावीज़ यार फ़क़ीरनि जा हूंदा किताब कॾहिं मौलवी साहिब क़रीब हलिया मौलवी साहिब नेड़ो आयो उन किताब मंझि उहा चिठी पई हुई नमाज़ हिकिड़ी टाइम मानी जे बदिले में रोज़ा सॼी उमिरि जा मानी जे हिकिड़े टाइम जे बदिले में ज़कातूं मानी जे हिकिड़े टाइम जे बदिले में
सारा रुकन जेको बि जेको इबादत सॼो मानी जे बदिले की मोल साहब अव्हांखे मूं चया पे छह रुकन आहे ही छह रुकन मानी आहे बोली पेरनि ते किरी वियो क़िबला उते मूंखे अदाब अव्हां ते न इहो मसइलो सम्झाइण जे लाइ मूंसां उते मूंखे अचिणो पियो अव्हांखे मसइलो सम्झाइणो कोन्हे हिते ताईं सम्झंदा कोन्हे अल्लाह वारा छाऊं रुकन कोन्हे पर उहो मौलवी अल्लाह वारनि खां नफ़रत कंदो हो या अल्लाह वारनि सां मुहबत न रखंदो हो त अल्लाह वारा उनखे सबक वरी अहिड़े नमूने सेखारींदा इन नमूने जेके अॻे सेखारियो आहे मौलवियुनि खे हज़रत शम्स तबरेज़ हज़रत मौलाना रूम खे सबक सेखारियो अहिड़ा कई उलमा जेके जेको आहे सो ज़रा सा शौक़ तबियत जा हुअनि था या अल्लाह वारनि ॾांहुं वधीक अहमियत अल्लाह वारनि खे नथा ॾियनि उन्हनि खे फ़क़ीर सम्झाइनि बि था उन्हनि खे फ़क़ीर सम्झाइनि बि था तॾहिं छा फरमायो त जोगीअड़ा जहान मंझि नूरी ऐं नारी जोगीअड़ा जहान में नूरी ऐं नारी परी जन पारी ऐं न जींदी उन रे जोगीअड़ा जहान में यानी हिन जहान में अल्लाह जा वली ॿी नमूने जा आहिनि हिकिड़ा जमाली आहिनि ॿिया जलाली आहिनि जमाली त पोइ बख़्शे छॾीनि था ठीकु आहे हल ऐं जलाली नथा बख़्शीनि जीअं असांजो मखदूम मोहम्मद रमज़ान फ़क़ीर जलाली वली आहे अल्लाह जो जलाली वली आहे तूं पढ़ंदा मुंहिंजी ॻाल्हि मथे سيدنا ومولانا محمد وعلى آل سيدنا ومولانا محمد وبارك وسلم صلوا عليه صلاة وسلاما عليك يا رسول الله صلاة وسلاما عليك يا حبيب الله صلى الله تعالى عليه وسلم الله जा महबूब वली पंहिंजी जाइ मथे ऐं उन्ही जो जेको मक़सद आहे उहो मक़सद कहिड़ो आहे उन्ही अल्लाह वारनि जो मक़सद आहे इन पब्लिक इन अवाम खे अल्लाह जे क़रीब करणु ॿई जमातूं हिकिड़ा उहे अल्लाह जा वली जेके नूरी हुजनि या नारी हुजनि हिकिड़ा ज़ाहिरी असां सां बाक़ाइदे जंहिंखे असीं सुञूं था हीअ अल्लाह जो महबूब वली आहे हीअ आले रसूल आहे हीअ आबिद आहे हीअ ज़ाहिद आहे हू पंहिंजे लिबास सां या पंहिंजे किरदार सां पहचानियो वञे थो हू पंहिंजी वर्दी में रहे थो ऐं हिकिड़ी उहा जमात आहे जेका लिकियल रहे थी मूं जेको पहिरीं शेर पढ़ियो शाह साहिब जो उहा उन जमात जो उन ज़िक्र आहे जी लिका फुलन लोक में नांगा थियो निहाल लिका फुलन लोक में इन ॿिन्ही जमातनि जो अल्लाह जे वलियुनि जो मक़सद सिर्फ़ हिकिड़ो आहे उहो मक़सद आहे असांखे अल्लाह जे क़रीब करणु अल्लाह जे क़रीब करणु असीं दावो करियूं था मोहब्बत जो दावो सिर्फ़ दावो कोन हलंदो मोहब्बत जे दावे जे लाइ कुछ जरूरी आहे मोहब्बत जी तक़ाज़ा आहे उ जॾहिं पूरी कबी त पोइ मोहब्बत जो दाव सही आहे जेकॾहिं उहा तक़ाज़ा असीं पूरी नथा करे सघूं त असांजी मोहब्बत सिर्फ़ु दाव आहे कंहिं बि कम जी न आहे उहा मोहब्बत ई न आहे आशिक़ ज़हर पियाक वे पसियो वेसन घणो करे ऐं कातिल जा हमेशा हिराक लगन लऊ लतीफ़ चए फिथा मंझ फिराक तोणे चिकन चाक पर आ नसलीन आम खे ये आशिक़ यो मोहब्बत उहा मोहब्बत आहे जेका हमेशा जंहिंजी लऊ लॻल हुजे मोहब्बत जी तक़ाज़ा मुहिब हमेशा मोहब्बत जी तक़ाज़ा पूरी कंदो आहे ऐं मोहब्बत जी तक़ाज़ा कहिड़ी आहे आऊं मोहब्बत उन जी ॻाल्हि करियां थो जेका हक़ीक़ी मोहब्बत आहे मजाज़ी न दुनियावी मोहब्बत न हक़ीक़ी जेका मोहब्बत आहे हू असीं कंहिंसां करणु चाहियूं था अल्लाह सां कैसा करण चाहियूं था ॻाल्हायो थोड़ा कैसा मोहब्बत करणी आहे हाँ असांजे पीर सां मोहब्बत आहे छाजे करे मोहब्बत आहे जो पीर सां मोहब्बत कंदासूं त जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सां मोहब्बत थींदी ऐं मदनी आका जी जेका मोहब्बत आहे उहा अल्लाह जी मोहब्बत आहे ये मोहब्बत जा ज़रिया आहिनि ये मोहब्बत जा वसीला है असल में रब तबारक व तआला जल शानहू जी जो कुर्ब बंदो घुरे थो ये अल्लाह मूंसां क़रीब थी वञे अल्लाह सां ऐं मोहब्बत करियां मुंहिंजे दिलि जे अंदरि रब जी मोहब्बत समाए वञे ऐं अल्लाह सां मोहब्बत करियां ऐं रब सां मोहब्बत करण वारो हुजां रब फरमाए थो ओ मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजे गुनहगार बंदनि जा आका
पंहिंजे ग़ुलामनि खे ॾस उन्हीं खे चओ अवां सिर्फ़ मूंसां मुहबत करणु घुरो था पर आऊं जीअं चवां थो ऐं महबूब अवां फरमायो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुम अल्लाह अवां रब सां मुहबत करणु घुरो था अल्लाह सां मुहबत करणु घुरो था मालिक सां मुहबत करणु घुरो था ओ मुंहिंजा बंदा तव्हां मुंहिंजे महबूब जी ताबेदारी करियो अवां मूंसां मुहबत कोन कंदा आऊं रब थी अवां सां मुहबत सुभान अल्लाह मरहबा आऊं रब थी अवां सां मुहबत कंदुसि आऊं रब थी अवां सां मुहबत कंदुसि असीं जंहिंसां मुहबत करणु चाहियूं था उहो चवे ओ मुंहिंजा यार जेकॾहिं तोखे मूंसां मुहबत करणी आहे त पोइ फलाणो कमु कर अरे तूं मूंसां मुहबत करींदो या पंहिंजी जॻह मथे पोइ आऊं ख़ुदि जी तोसां आऊं ख़ुदि जी तोसां मुहबत कंदुसि रब तबारक व तआला जल शानहू शर्त लॻाए छॾियो कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह ऐं महबूब फरमायो पंहिंजे ग़ुलामनि खे अवां हुकुम ॾियो अवां जेकॾहिं अल्लाह सां मुहबत करणु चाहियो था तुहिब्बून अल्लाह अल्लाह सां मुहबत करणु चाहियो था त पोइ फत्तबिऊनी मूं मुहम्मद जी ताबेदारी करियो इत्तिबा करियो कंहिंजी इत्तिबा करियो महबूब मदनी जी कंहिंजी इत्तिबा असीं करियूं मदीने जे ताजदार जी इत्तिबा करियो जेकॾहिं मुहबत करणी आहे त पोइ मदीने वारे जे हुक्मनि मथे हलणो पवंदो ऐं नका जेकॾहिं असीं मदीने वारे जे हुक्मनि मथे न आहियूं त पोइ मूंखे चवणु इहो ॾियो कावड़ जो मतां त पोइ असांजी सारी मुहबत सिर्फ़ु दावो आहे सच्ची मोहब्बत न आहे सिर्फ़ दावो आहे सच्ची मोहब्बत जेकॾहिं आहे त पोइ हुनजे लाइ रब शर्त लॻाए छॾियो हमरा बीठो हुजे घटी मथे साईं खे बिलो उतां घटी मथां निकिरे ख़लीफ़ो बीठो साईं मथां सर सदके मथो साईं खे लाहे ॾियां सिर साईं तां सदके सिर साईं तां सदके दावा पियो करे साईं उतां सॼो ॾींहुं गुज़रे हाणे ख़लीफ़े कन खाई वियो ख़लीफ़ो हिकिड़ो ॾींहुं हिन खीसे में विझियो आयो छा छुरी विझियो आयो घटी मथां जीअं गुज़रियो ख़लीफ़ो तयार साईं साईं कुर्बान अवां जे नाले तां सदके अवां जे कदमनि मथां सदके अवां जा अवां मथां कुर्बान अवां मथां जान ॾियां ईअं पियो चवे साईं बीह रहियो साईं फ़क़ीर रोज़ ॻाल्हि करींदो अॼु त और मथो मूंखे खपे थो छुरी कॾहिं अॼु मूंखे मथो खपे थो अॼु मथे जी ज़रूरत छिके बिला असीं फ़क़ीर पिया डाड़ू हूं पोइ सची तयार थी असीं पिया डाड़ू हूं असां वरी मोहब्बत कहिड़ी थींदी या डाड़नि वारी या ॿी इहा डाड़नि वारी मोहब्बत असांजी न हलंदी भाउ मोहब्बत सची करणी पवंदी अचो सहाबा जे दौर में आके समझाइयां छा थी चइजे सुभान अल्लाह सुभान बेशक सहाबा किराम अल्लाह जे महबूब जा उहे यार ऐं दोस्त जिन जो इश्क अल्लाह जे हबीब सां अहिड़ो आहे कि हिकिड़ी पल न ॾिसनि त तड़पी हलनि मछली पाणी जी बग़ैर रही सघे थी मोहम्मद अरबीअ जा ग़ुलाम आका जी ख़िदमत खां सवाइ नथा रही सघनि आका जे चेहरे में नज़रूं अड़ाए रखंदा हुआ हमेशह नज़रूं अड़ाए रखंदा हुआ ऐं उन जो इहो नज़रूं लॻाइण उन जो इहो नज़रूं महबूब जे चेहरे में लॻाए रखणु हमेशह अड़ाए रखणु रब खे पसंदि अची वियो सुभान अल्लाह वस्बिर नफ्सक मअल लज़ीन यदऊन रब्बहुम क़ुरान शरीफ़ रब तबारक व तआला जल शान उन जो नज़रूं अड़ाए रखणु बयान फरमाए छॾ तके ॾियारणु पंहिंजे महबूब हिकिड़ी पल आका खां सवाइ नथा रही सघनि उहे सहाबा किराम ॻाल्हि पूरी करणी आहे बसि लास्ट मिसाल ॾियां इत्तबा ऐं मुहब्बत इत्तबा कीअं कनि था ऐं मुहब्बत कीअं थी कजे इत्तबा कीअं थी कजे ऐं मुहब्बत कीअं थी कजे इन ॿिन्ही जो संगम ॾसी आया कयूं अल्लाह जे महबूब जो सहाबी आहे सहाबी जो नालो आहे हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु छा नालो आहे हज़रत खुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु महबूब जो सहाबी आहे हिकिड़े छोटे से मार्के में कुफारनि झले वरितो उनखां मांद जंग बदर थी हुई त जंग बदर जे मौक़े मथे जेके आतंकवादी मके जा
क़त्ल थिया हुआ, उन में हिकिड़ो या ॿ अहिड़ा क़त्ल थिया हुआ जिन खे हज़रत ख़ुबैब क़त्ल कयो हो। हज़रत ख़ुबैब क़त्ल कयो। ॻाल्हि सम्झिजा, इन 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 सिर्फ़ लास्ट ॻाल्हि मथे पूरी मुंहिंजी गुफ़्तगू जो दारो मदार ऐं सॼो जेको इहो मक़सद। हाणे जॾहिं हज़रत ख़ुबैब मके मंझि पकड़िजी आयो त जेके जेके क़त्ल थिया हुआ बदर में, उन जा पोयां जेको उन जो पुटु वग़ैरह हुआ, उन अची अबू सुफियान खे चयो रज़ी अल्लाह ताला अन्हु, मुस्लमान थी विया त ऐं अबू सुफियान, इहो ख़ुबैब असांजे पीउ जो क़ातिल आहे, इहो असांखे ॾे, असीं ख़ुदि पंहिंजे हथनि सां क़त्ल कंदासीं या इन जी सज़ा असीं तय कंदासीं। बहरहाल कुरैश जेके सरदार हुआ उन्हनि चयो ठीकु आहे, हज़रत ख़ुबैब खे उन्हनि जे हवाले कयो ऐं 2-4 ॾींहं या घणा ॾींहं, लॻभॻि 15-20 ॾींहं उन पंहिंजे घर में क़ैद रखियो। हज़रत ख़ुबैब क़ैद करण खां पोइ हिकिड़ो ॾींहुं उन मके में ऐलान कयो त अॼु ॿार खुले मैदान में हज़रत ख़ुबैब खे असीं फांसी ॾियूं था, उते अचो सभु गॾिजी ॾिसो, तमाशो ॾिसो। हाणे हज़रत ख़ुबैब खे उन मैदान में वठी आया, उते तमामु सरदार आहिनि कुरैश जा, अवाम बि तमाशाई आहिनि, ताड़ियूं वॼाइण वारा आहिनि, ॾिसण वारा सॼा उहे ज। उते को बि आका जे ग़ुलामनि मंझां ॿियो कोन्हे, को बि न आहे, सिर्फ़ु हज़रत ख़ुबैब जंहिंखे उते जेको आहे सो शहीद करण जे लाइ वठी आया। हाणे उते फांसी जो फंदो या जेकी बि उनखे जहिड़े नमूने जो सिस्टम ठाहे हज़रत ख़ुबैब खे उते फांसी लॻाइनि था। तॾहिं सरदार कुफारनि जो अॻु में आयो, अची चई ख़ुबैब तुंहिंजी आख़िरी तमन्ना कहिड़ी आहे? कॾहिं बि कंहिं फांसी वारे खे फांसी ॾिनी था, हुनखां लास्ट तमन्ना पुछनि था। तव्हां खां कोई तमन्ना पुछे त कहिड़ी चवंदासीं? उन मौक़े में मुंहिंजे बचन खे हेतिरी ख़र्ची ॾेई छॾिजो, फलाणी मुंहिंजी ज़मीन आहे उहा हुनखे ॾियां थो, ज़मीन पोइ पुॼाए छॾिजो, फलाणी मिल्कियत हेॾां हूं। ई सोचींदासीं, ॿी ॻाल्हि यादि कोन्हे। दुनिया जो धंधो, दुनिया जा फंद, क़रीबी रिश्तेदार, माउ सां माउ जे लाइ कोई पैगाम, घरवारे जे लाइ कोई पैगाम, बच्चन जे लाइ कोई मैसेज वग़ैरह इहे ॾींदासीं, छा कंदासीं? ऐं हज़रत ख़ुबैब खां जॾहिं पुछियो वियो लास्ट तमन्ना कहिड़ी आहे, चओ। हज़रत ख़ुबैब चयो त इजाज़त ॾियो त बरकातूं नफ़िल पढ़ी। सुभान अल्लाह। जे नमाज़ जी असांखे बिल्कुलु यादि ई न आहे, जेका असांखे यादि ई न आहे, बांग अचे असांखे ख़ूब ख़्याल न आहे, न नमाज़ जो, न रब जी बंदगी जो, न ख़ुदि जे बंदे हुअण जो, न ख़ुदि खे था सुञाणो, न मालिक ऐं मौला खे था सुञाणो, बसि पंहिंजे धंधे में मगन आहियूं, खाई हेकांदो ऐं पोइ सुता पिया। असां मंझि ढगनि ऐं ढोरनि में कहिड़ो फ़र्क़ु? खाइण पीअण में उहे बि सम्झनि था बंदो आहे त बंदगी हुअणु खपे, ऐं न त पोइ बंदो न आहे गंदो। बहरहाल हज़रत ख़ुबैब चयो त मूंखे मुंहिंजी लास्ट तमन्ना इहा आहे, मूंखे नमाज़ पढ़णी, बरकात नफ़िल पढ़णी आहे। उन चयो ठीकु आहे, इजाज़त आहे। हज़रत ख़ुबैब नियत ॿधी बरकातूं नफ़िल जो उन बाठे ऐं पथरीली ज़मीन मथे। अॼु असीं जेकॾहिं मस्जिद में नमाज़ पढ़णु वञूं त नरम नरम असांखे नमाज़ जूं जाइ नमाज़ मिलनि, मुसल्ला ऐं गालीचा मोदूं मिलनि, ऐं उते मके जी वारियाठी ज़मीन मथे ककरा ऐं पथर आहिनि, उन गरम गरम पथरनि मथे हज़रत ख़ुबैब सजदो ॾियण जे लाइ तयारु थी वियो। उमिरि जो, ज़िंदगी जो आख़िरी सजदो ॾियण जे लाइ तयारु थियो। नियत ॿधई, नमाज़ बरकातूं नफ़िल पूरी कई, पूरी करे उथियो। सरदार पुछियो त नमाज़ पढ़ी वरितई? चई हा। कीअं पढ़ी? चई जल्दी पढ़ी, पंहिंजी उमिरि जी जल्दी जल्दी नमाज़ पढ़ी, तकड़ी नमाज़ पढ़ी। अॻे हमेशह आहिस्ते पढ़ां थो, आहिस्ते पढ़ां थो। ऐं अल्लाह वारा त चवनि था हिकिड़ो अल्लाह जो महबूब बंदो हो, सजदो ॾींदो त मथो मथे खणंदो ई कोन, रुकू कंदो त मथो मथे खणंदो ई कोन, लगातार डिघो सजदो थी वेंदो। माण्हू चयो साईं सजदो ॾींदो छा, तूं सॼो सुतो हुई सजदे में? घणो तंग कयो वियो। तॾहिं चई गाफ़िलो, ही मुंहिंजो सजदो सिर्फ़ु ईअं बिना सबब जे न आहे, ऐं मथो रखां पंहिंजी मर्ज़ी सां थो, मथो ज़मीन मथे रखां पंहिंजी मर्ज़ी सां थो, ऐं खणा रब जी हुकुम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह।
हज़रत ख़ुबैब चयो इहो पंहिंजी ज़िंदगी जी जल्द मां जल्द नमाज़ पढ़ी वरिती अॻे आहिस्ते पढ़ां थो अॼु जेकॾहिं आहिस्ते पढ़ां त शायदि अवां सम्झो हा मौत खां डिॼे थो मौत खां डिॼे थो इन करे आहिस्ते कोन पढ़ी जल्दी पढ़ी तयारु थियो आया पोइ जॾहिं फाई जे फंदे वटि वठी आया त हज़रत ख़ुबैब जे अखियुनि मुंहिंजा पाणी अची वियो तॾहिं हुन ॾिठो हाणे शायदि टिनो आहे हाणे मौत खां घबराए वियो आहे ऐं हाणे शायदि पछताए वियो अॻिते आयो उनजो सरदार आहे क़वादिर जो अॻिते आयो ऐं चई ख़ुबैब हाणे तूं जेकॾहिं पछताए वियो हुजे त पोइ ठीकु आहे तूं असां वारे धर्म मथे हली आ असां वारे उन महबूदनि जी तूं गिला न कर मुहम्मद खे छॾे ॾे अस्तग़फिर असां वारे पासे हली आ ऐं तोखे इन खां छॾायां थो तुंहिंजी जान बख़्शी कराए छॾी ख़ुबैब मुंहं ते थुके ॾिनो छा थो चवे ऐं पंहिंजे आका खे छॾे ॾियां कॾहिं कोन थी सघंदो बहरहाल त उन चयो पोइ तूं छा सम्झे थो अॼु हिन जॻह मथे तूं जंहिंसां एॾी मुहबत करीं थो मुहम्मद हुजे ऐं तूं पंहिंजे घर वेठो ऐं आयश कंदो हुजे सुठो आहे हीअं तुंहिंजी जॻह मथे मुहम्मद हुजे ऐं तूं आयश कंदो हुजे हज़रत ख़ुबैब जवाब ॾिनो चई ओ पलीत ई तूं हिते जेको आहे मुंहिंजी जॻह मथे मुंहिंजे महबूब जी ॻाल्हि थो करीं मुंहिंजे महबूब उनजी तकलीफ़ ज़रा बराबरि जेकॾहिं उनखे तकलीफ़ थिए इहो मूं खां बर्दाश्त नथी थी सघे मुझे हो नाज किस्मत पर अगर नामे मोहम्मद पर ये सर कट जाए और तेरा पाँव उसको ठुकराए ये सब गवारा हो सकता है मगर ये गवारा नहीं हो सकता कि आका के पाँव में एक छोटा सा कांटा भी चुभ जाए महबूब जे पग में कंटो लगे ई मूंखां बर्दाश्त नथो थी सघे हाँ मुंहिंजो मथो लाए पोइ तूं भले उनखे थुॾा हणंदो वत मूंखे को बि परवाह न आहे मुंहिंजे महबूब जे पेर में हिकिड़ो कंडो बि मूंखां बर्दाश्त नथो थी सघे हज़रत ख़ुबैब खां पुछियो वियो त पोइ अखियुनि मुंहिंजा पाणी छा आहे तूं मौत खां डिॼी वियो आहीं तूं कंहिंखां ॾिनो आहीं अखियुनि मां पाणी छो आयो हज़रत ख़ुबैब फरमायो ओ आतंकवादियो अवांखे मोहब्बत जी कहिड़ी ख़बर अवांखे इश्क जी कहिड़ी ख़बर मूंखे त ही अफ़सोस आहे जो हिकिड़ो मथो महबूब खे नज़रानो ॾेई हिकिड़ो मथो महबूब खे नज़रानो ॾेई रहियो आहियां जेकॾहिं अल्लाह कई मथा ॾे हा कई जानो ॾे हा त महबूब मथां घोरींदो वञे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी जॾहिं कर थियाम मूं साञाए सुपे रिन से तॾहिं कर तिर जेतिरो वेल न विसरियाम अंदर रूह रहियाम सजन ओता कूं करे मुहब्बत जे मैदान में तूं खुॾी पो काहे सांगो पंहिंजे सिर जो छॾ लाहूती लाहे इश्क नांग आहे जंहिंजी ख़बर खादन खां पवंदी इहो इश्क ऐं इहो मुहब्बत ई आहे जे पीरान पीर दस्तगीर खे रियाज़त ऐं मुजाहिदा कराया जे मुहब्बत 40 साल तक ईशा जे वुज़ू से फजर की नमाज पढ़ी सुभान अल्लाह इहो हक़ीक़ी मुहब्बत ऐं अल्लाह सां इश्क ई आहे जे पीरान पीर दस्तगीर खे जबरदस्त 15 साल तक जबरदस्त रियाज़तूं करायूं जबरदस्त मुजाहिदा कराया जे इन मक़ाम ते पुॼायो उहो इश्क आहे सुभान इश्क आहे बेशक अल्लाह सां जेको इश्क आहे उहो जेतिरो जंहिंजो इश्क वधीक हूंदो आहे को कंहिंखे इन इश्क अबू बकर सिद्दीक़ बनाए छॾियो कंहिंखे इन इश्क उस्मान गनी बनाए छॾियो कंहिंखे इन इश्क फारूक आज़म बनाए छॾियो कंहिंखे इन इश्क अली करमुल्लाह वजहुल करीम बनाए छॾियो ऐं कंहिंखे इन इश्क पीराने पीर बनाए छॾियो कंहिंखे इन इश्क आला हज़रत इमाम अहमद रज़ा बनाए सुभान अल्लाह सुभान इमाम इश्क मोहब्बत बनाए छॾियो इहो इश्क आहे इहे सभु इश्क जो तवानायूं आहिनि इहो इश्क जॾहिं अचे थो त पोइ मज़बूत खां मज़बूत जानवर बि जे ॾाघे ऐं जे उठ खे असीं तर हणी क़ाबू कंदा आहियूं इहो तर सां त क़ाबू जेको आहे थी सघे थो पर इश्क जॾहिं हिनखे अचे थो त पोइ इहो तर जी बि परवाह नाहे कंदो उहो कंहिं जेको आहे खाधे जी परवाह नाहे कंदो बसि उनखे ॾींहुं राति पंहिंजे महबूब सां लाह लॻल हूंदी आहे छा फरमाए थो इश्क अहिड़ी ज़ात जो मांझी बुझाए मयनि खे ॾींहं डोरनि ॾूं घरे रुअनि सॼी राति उथे वेठे तात
मियां महबूबन सुभान अल्लाह बेशक अल्लाह तबारक व तआला जल्ल शान वसा के हकीकी इश्क मोहब्बत अता फरमाए। अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु